आर्टिस्ट का देहांत कभी हो ही नहीं सकता, क्योंकि वो सेल्यूलॉइड में पोस्टेरिटी के लिए ज़िंदगी भर हमेशा, हम सब की ज़िंदगी आगे जाके वो हमेशा याद रहेंगे। साधना जी उनकी इतनी इम्पैक्टफुल रोल्स के लिए, साधना कट के लिए, जो मुझे याद है मेरी मम्मी मुझे लेकर गई थी जब मैं आई थिंक 7-8 साल की थी कि इसको साधना कट दो, उनके स्टाइल के लिए, उनके फेमिनिन फैक्टर के लिए वो हमेशा याद रहेंगी। और आई थिंक शी वॉज एन एसेट। ज़िंदगी तो ख़त्म होती है लेकिन एक आर्टिस्ट कभी ख़त्म नहीं होता। मैं तुमसे दूर चले जाऊंगी, तुम मुझसे दूर चले जाना ना, मैं तुमसे दूर चले जाऊंगी। अस्सलाम वालेकुम। सिंधी फिल्म संसार जे हिकु ॿिए निशस्त सां अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियूं। ख़ातिन हज़रात, हीउ सफ़रु आहे मोहबतुनि जो, हीउ सफ़रु आहे यादगिरियुनि जो, ऐं हीउ सफ़रु आहे उन्हनि सभिनी जे हवाले सां जेके पंहिंजो पाण खे असांजे विच में पोखे विया। संदन वजूद जी ख़ुशबू असांखे मुस्तक़िल महसूसु थींदी रहे थी। जॾहिं बि असां गौर कयूं था त न सिर्फ़ु उहे चहिरा स्क्रीन ताईं महदूदु रहिया, पर उहा स्क्रीन ॼण हाणे असांजे अंदर में घर करे वियो आहे। उन्हनि खे जॾहिं बि यादि कजे थो, जॾहिं बि सोच साम्हूं अचे थी त हू कीअं हुया, जॾहिं बि उन्हनि जी परफॉर्मेंस असांजे साम्हूं पंहिंजो यादगार अक्स छॾे थी, असां बार बार अक्स जो लफ़्ज़ इस्तेमालु कयूं था, छाकाणि त हाणे असां वटि सिर्फ़ु पाछा रहिजी विया आहिनि ऐं उन्हनि पाछनि खे पाण वटि यादि रखण जो ॿियो नालो आहे सिंधी फिल्म संसार। असां वटि अॼु हिन नशस्त में असांजा मोज़िज़ महिमान मौजूदु आहिनि। पहिरीं उन्हनि सां तारीफ़ थी वञे। अस्सलाम वालेकुम साईं, बिलाद बख़ैर, आया आहियो, वॾी इनायत साईं हयात अली शाह बुख़ारी साहिबु, अदा मुमताज़ अली शेख साहिबु, साईं सैयद फिदा हुसैन शाह साहब, भलीकार, एहसान, महिरबानियूं। Viru dear, see here. Hede 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 tanha, ore 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 aya. Hede 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 tanha, ore 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 aya. Hatta desu gatta desu laru ninji latta desu natta desu chatta desu hede 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 tanha. बवाते बती न कल हिक ब टे चार पंजो नंबर के खडू को बवाते बती न कल अड़े बती न कल दिए पोजीशन डैम दिए पोजीशन डैम हेदे 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 तदे हा ओरे 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 आया हेदे 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 ओ सिरू ओ वीरू ओ सिरू वीरू वीरू सिरू हेदे 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 तदे हा। सिटी सिटी ओ गाड़ हई सिटी पास तई कान थई घुमे थी विटी सिटी 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 ओ गाड़ हई सिटी पास तई कान थई घुमे थी विटी। मौसीक़ी जे इस्म ते जॾहिं निगाह विझे थी त छो न निगाह कुझु प्रोफाइल्स ते बि विझूं जेके असां वटि इन फिल्म जे हवाले सां मौजूदु आहिनि। मास्टर चंद्र जो ज़िक्र थी वियो ऐं उन जे बारे में जेकॾहिं वधीक ॻाल्हि कजे त संदसि जनमु 24 डिसंबर 1870 ते ठारूशा में थियो। खेसि नंढड़ी उमिरि खां ई संगीत सां शदीद तरीन मोहबत हुई। मेला मलाखड़ा ऐं महफ़िलूं संदसि कमज़ोरी हूंदियूं हुयूं। हुन बाबा साजन हालाणीअ वारे खां बाक़ाइदे मौसीक़ी जी सिखिया वरिती ऐं कुझु अरसो तरसी ख़ान साहब, आशिक़ अली ख़ान खां सॻो बदिराए शागिर्दी इख़्तियार कई। सुतती हुन पंहिंजे गीतनि जूं तिज़ूं पाण जोड़णु शुरू कयूं ऐं मथां वरी परसराम ज़िया जी शाइरी जे साथ में संदन जोड़ीअ कमाल करे छॾिया। मास्टर चंद्र जी गायकी सादगीअ सां पुर हूंदी हुई ऐं अवाम में हूअ बेहद दिलपज़ीर हुई। जेका शोहरत खेसि मिली उहा विरले ई कंहिंखे नसीब थी। ख़ासि तौर ते हुन जेका कंपोज़िशन्स कयूं उन्हनि में मशहूरु सिंधी फ़नकार ग़ुलाम रसूल नवाब शाही मुख़्तियार बेगम सां गॾु हिकु दुकान बि रिकॉर्ड करायो हुयो ऐं नवाब शाही साहिबु वरी तूं यादि करी या न करी यादि करियां थो जे हवाले सां बेहद मशहूरु आहे। मास्टर चंद्र 3 नवंबर 1984 ते जहान छॾियो। सी अर्जुन चंदनानी 1 सितंबर 1933 ते कराची में पैदा थियल अर्जुन चंदनाणीअ खे पहिरीं मुकमिल सिंधी फिल्म जे मौसीक़ार हुअण जो एज़ाज़ु हासिलु आहे। संदसि भाउ वली राम बि संगीत सिखंदो ऐं मोचारो गायक हुयो। 8 सालनि जी ॼमार में अर्जुन खे संदसि पीउ कराचीअ जे हिकु क्लब में दाख़िला करायो, जिते हुन हारमोनियम सिखंदे ॿियनि खां मदद वठण खां इनकार कयो, छाकाणि त खेसि बेनता शौक़ु हुयो ऐं हू पाण महारत सां हारमोनियम वॼाए सघंदो हो। मशहूरु मूसीक़ार बिलूसी राणी सां संदसि साथ जुड़ियो ऐं इहो बि संदसि भाॻ जो हिसो हो जो खेसि सिंधी फिल्म अबाणा में बिलूसी राणी सां गॾु कमु करण जो मौक़ो मिलियो। हुन 1987 में जहान छॾियो।
बिलू चंदीराम रामचंदाणी आला दर्जे जो जग मशहूर मौसीकार हुयो। संदसि जनम मई 1920 ते हैदराबाद सिंध में एक मौसीकार घराणे में थियो। तइलीम मुकमिल करण खां पोइ हुन लाहौर में मौसीकार ग़ुलाम हैदर जे असिस्टेंट तौर पंहिंजे फ़नी सफ़र जी शुरूआत कई। 1939 में वो हिंदुस्तान वियो ऐं 1942 में रंजीत फिल्म्स जे स्टूडियोज़ में मुलाज़मत इख्तियार कयईं। जग मशहूर मौसीकार खेमचंद प्रकाश जे असिस्टेंट तौर बिलू सीराणीअ कमु कयो, जंहिं खेसि 1942 में पंहिंजी हिकु फिल्म महिमान में हिकु गाने ॻाइण लाइ ब्रेक ॾिनो ऐं संदसि गुलूकारीअ वारो कैरियर शुरू थी वियो। थोरे ई अरसे में बिलू सीराणीअ पाण बि हिकु